जी बिल्कुल नाज़रीन, बरसातुनि दौरान गढ़ी असन भरपासे में पानी के निकाल करण जे लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके कट हया विया आहिनि उहे सिंध सरकार ऐं ज़िले इंतज़ामिया पारां हिन वक़्त ताईं उहे बंदि न कराया विया आहिनि। जंहिं सबबि हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि, जेके ॻोठाणा जेके ॻोठ पाणी में ॿुॾल आहिनि, उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियूं जेके बीमारियूं आहिनि उहे जेके आहे वधी रहियूं आहिनि। ॻोठाणा जेके आहे सख़्तु मुश्किलात में आहिनि। हिन वक़्त बि असीं मौजूदु आहियूं। हीउ जेको आहे कट खे बंदि करायो पियो वञे। ॻोठ प्यारो खोसो ॾांहुं वेंदड़ हीउ रस्तो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहे हिन तरफ़ ॻोठ आहिनि। ॻोठ मोहम्मद पनाह खोसो आहे, ॻोठ वली मोहम्मद खोसो आहे ऐं इन खां अलावा जेके आहे ॿिया काफ़ी ॻोठ आहिनि। ऐं हितां जो इलाइक़े जो जेको आहे चङो मुड़ुसु आहे मोहम्मद ख़ान खोसो, उहो पंहिंजे मदद पाण त हिते जेके आहे हिननि घारनि खे बंदि कराए रहियो आहे। उहो असां सां मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। साईं, तव्हां छा ॿुधाईंदो, हीउ कट तव्हां पाण बंदि करायो था या ज़िले इंतिज़ामिया जो तव्हां सां सहकार आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चाहे जो ही बरसात हिकु तबाही ॾिनी आहे। हीअ जे कट लॻा इंतिहाई ग़लति कट लॻा। बार बार असां DC साहब ताईं, SDM साहब ताईं, मुख़्तियारकार साहब ताईं ऐं रोड्स अमले ताईं बार बार राब्ता कयासीं त कट बहाल करे ॾियो, बंदि करे ॾियो, ताकी ग़रीब जेके ॿाहिरि दड़नि ते कंहिं केरनि ते रोडनि ते पिया आहिनि उहे अची पंहिंजे आखिड़नि में वेहनि ऐं बीमारी बि हले थी। बार बार किथो थियो, अॼु सुभाणे वारो किथो थियो, हिन टाइम ते को किथो थियो। हाणे बि असां पंहिंजी मदद पाण टियों ॾींहुं खां वठी मशीन, ट्रैक्टर, माण्हू हलायूं था। तक़रीबन असां हिन वली मोहम्मद रोड खे, जेको यूसुफ खान जो ॻोठ खां वठी प्यारे ताईं, असां वरी हिन रोड खे तक़रीबन 10 खंड लॻल आहिनि। जेके वॾा वॾा खंड 27 तारीख़ वटि हलायूं था, होॾो 5 खंड ॿधी आया आहियूं। तक़रीबन 5 खंड आहिनि, होॾो किरे न हली सघे, वरी ॿियो किरे नंदो आहे जंहिंमें बोल्डर, ॿोरियूं, काठियूं, मिटी वग़ैरह ट्रैक्टर वग़ैरह जे हिसाब सां पंहिंजी मदद पाण कयूं था। होॾो हिन टाइम ते को किथो न थियो आहे। बाक़ी असां इहो शइ ज़रूरु चवंदासीं त गवर्नमेंट खे घुरिजे आहे त असांजे इलाइक़े खे, ऐं अॻे हुई UC मिसरीपुर, हाणे UC दीनगढ़ थियो आहे। हीउ पसमंदा इलाइक़ो थी वियो आहे। सॼो इलाइक़ो जेको आहे पाणी आहे, किथे बि आबादी न आहे, घर बि मुकमिल तौरु किरी पिया आहिनि ऐं बीमारियूं वधी विया आहिनि। असां गवर्नमेंट खे चवंदासीं असां इन जे लाइ इहो किथो कयूं था पंहिंजे मदद पाण, ताकी को NGO अचे, को अहिड़ो को मुतबर अचे जेको ग़रीबनि जो मदद करे, किसो करे। ख़ासि करे बीमारी, उरड़ी वारो बीमारी, बुखार वारो बीमारी ऐं वग़ैरह वग़ैरह जेके आहिनि काफ़ी थी विया आहिनि। असां इहो ई शइ चवंदासीं रस्तो बहाल थिए, को अचे त ग़रीबनि जो उहो थिए। महिरबानी। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हिन इलाइक़े जे चङे मुड़ुसु मोहम्मद ख़ान खोसे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त सिंध सरकार ऐं ज़िले इंतिज़ामिया खे बार बार उन्हनि खे जेके आहे शिकायतूं कयूं आहिनि त हीअ जेके आहे कट बंदि कराया विया आहिनि। हितां जे माण्हुनि खे जेके आहे हितां जे ॻोठाणनि खे सख़्तु तकलीफ़ आहे, उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। शहर तरफ़ वञण जे लाइ उन्हनि को रस्तो कोन्हे। ॻोठ में जेके आहे काफ़ी फौतगियूं थियूं आहिनि, पर तंहिं बावजूदि ज़िले इंतिज़ामिया पारां कन लाटार कई वई, जंहिं सबबि हीअ जेके आहे उहे पंहिंजे मदद पाण था हिन कट खे बंदि कराए रहिया आहिनि त जीअं हीउ रस्तो बहाल थी सघे, ॻोठाणनि खे अच वञ में जेके आहे का तकलीफ़ न थिए ऐं जेके आहे ॿियूं जेके मुखैर हज़रात आहिनि या जेके NGOs वारा आहिनि या सिंध सरकार जा जेके नुमाइंदा आहिनि उहे हिन तरफ़ अचनि जी ॻोठाणनि जी वाहुर थिए। सिंध सरकार या ज़िले इंतिज़ामिया जी हालति इहा आहे जो उहे हीउ कट बंदि कराए न सघिया आहिनि त हिननि ॻोठाणनि जी कहिड़ी मदद कंदा। जी।